So Faraz, tell us about what inspired you to pursue this specifically इहो कम ऐं इन ई कम में तव्हां छो इनखे चूज़ कयो? Basically, if I say that I work in a university, if I can say the name, like Sakhar IBA University. Okay. त मां उते जेको आहे असिस्टेंट मैनेजर ग्राफिक डिज़ाइनिंग जो सॼो कमु कंदो आहियां एज़ अ ग्राफिक डिज़ाइनर. Okay. बट एग्जीक्यूटिव क्लासिस बि ग्राफिक डिज़ाइनिंग जी वठंदो आहियां उते, माना कुझु कोर्सेस जीअं थींदा आहिनि. त आई लव टू कन्वे माई मैसेज थ्रू माई क्रिएटिविटी. त मुंहिंजी प्रेज़ेंटेशन एक्सप्लेनर्स जीअं हुजनि त उहे क्रिएटिविटी जे थ्रू हुजनि. सो आई गेट टू नो दैट के मुंहिंजो त हिकिड़ो शौक़ु आहे, हिकिड़ो पैशन आहे, त वाई नॉट आई कम लाइक के मां मिंटू खे उनजो फ़ाइदो वठां त हिकिड़ो ॿियो टच बि खणी अचां. त स्टूडेंट लाइक दिस कैरेक्टर एंड दे लव वाइल अंडरस्टैंडिंग द थिंग्स. उन्हनि खे मज़ो ईंदो आहे, पढ़ण में बि मज़ो ईंदो अथनि, फिक्स में वरी अञा वरी मिंटू सां थोरी तफ़री थींदी अथनि. त मिंटू तव्हां सां गॾु क्लासिस में बि हूंदो आहे? एक्ज़ैक्टली, मां कॾहिं कॾहिं माना का प्रेज़ेंटेशन में उनखे ज़रूरु वठी वेंदो आहे. स्टूडेंट्स को त बोर ई कोन थींदा हूंदा. असांखे त यादि आहे असां क्लासिस अटेंड कंदा त ख़ासि तौर ते जेके बैक बेंचर्स हूंदा. अच्छा, मां पंहिंजी क्लास में बैक बेंचर्स हूंदी हुयसि बिकॉज़ ऑफ माय हाइट. त मां आॾो वेहंदी हुयसि त पुठियां माण्हू चवंदा यादि थी वेंदो. ठीकु आहे. सो इन करे असांखे इहा ॻाल्हि त ख़बर पइजी रही आहे फराज़ साहब त मिंटू तव्हांखे घणो बेनिफिट थो ॾिए. मिंटू तव्हांखे छा फ़ाइदा मिली रहिया आहिनि फराज़ खां? वैसे ककड़ा जेके न हली वेंदा आहिनि, कपिड़नि जी ॻाल्हि थो कयां, कपिड़ा मिली वेंदा. ओके, इहो आहे बसि माना हे त पोइ सुके में जान हले थो पियो. न बसि हेॾी तकरी आहे, तकरी थी वेंदी आहे, तफ़री थी वेंदी आहे. वाह वाह. अच्छा, मिंटू जी बेसिकली कॾहिं खां क्रिएट थियो, हिनखे केतिरो अर्सो थियो आहे, हिनजी डिज़ाइनिंग, हिनजी हर शइ आहे, तव्हां कीअं आई? इहो ईअं त जीअं ॿुधायां त मां ग्राफिक डिज़ाइनर आहियां, त एनिमेशन जो बि कमु कंदो हुउमि. आई केम टू नो दैट मां हिकिड़ो लफ्ज़ क्रिएट कयमि मैंगो. मैंगो क्रिएट करे पोइ टॉक्स, देन आई केम टू यूट्यूब. मां हिकिड़ो चैनल लॉन्च कयमि मैंगो टॉक्स जे नाले सां. बेसिकली मैंगो इज़ एन एबल ऑफ 5 कैरेक्टर्स. ओके. पोइ मां एनिमेटेड कैरेक्टर्स ठाहिया. मिंटू वाज वन ऑफ देम. बाक़ी अञा जेके मैंगो जा ॿिया कैरेक्टर उहे आहिनि. उहे आहिनि. हिकिड़ो ठही चुको आहे. दे आर नॉट सिबलिंग. लाइक मैंगो मीन्स आम, माना आम पब्लिक जेकी आहे, आम ॻाल्हियूं. मैंगो टॉक्स असां आम वर्ड असां त हाणे जेकी बि सजेशन्स हूंदियूं या छा जेके बि माइंड, उहो मूंखे कॾहिं कॾहिं लॻंदो आहे त ही इमेजिनरी फ्रेंड ई मूंखे ॾींदा आहिनि. मिंटू इज़ लाइक त मुंहिंजा जा बि लाइफ में मुंहिंजा जेके सुठा दोस्त रहिया आहिनि, उन्हनि में कुझु मुंहिंजा 4-5 जेके आहिनि ॾाढा क़रीब दोस्त आहिनि, उन्हनि जी सभिनि जी जेकी शक्ति आहे न, या उहे सॼो मिंटू जो कॉम्बो ठही करे त उहे तव्हां सां मिलन न मिलन, मतिलबु तव्हां सां गॾु आहिनि हर वक़्तु. हिन वक़्तु बि ॾिसी रहिया आहियूं, हिन वक़्तु बि ॾिसी रहिया आहियूं. उन्हनि खे पर मुंहिंजे ख़्याल में पोइ साड़ करणु घुरिजे. त हाणे त जॾहिं ज़रूरत पवंदी त कमु हली वेंदो, हुनजी ज़रूरत ई न पवंदी. कॉल ई बट दे आर वेरी हैप्पी दैट हू मूंखे छॾे अञा मिंटू खे थोरो मिड़ी घटि. अच्छा, जीअं तव्हां पहिरियां ॿुधायो त जॾहिं तव्हां इंडोनेशिया में हुयो त उते तव्हां अकेला हुयो, त तव्हां कोशिशि कई या सोचियो त यार अहिड़ी का क्रिएटिव? मां इहा ॻाल्हि कई त एक्चुअली असां 7 भेण भाउ आहियूं, जंहिंमें मां लास्ट में आहियां. त मुंहिंजो माना ईअं सम्झो एज में काफ़ी फ़ासिलो आहे उन्हनि सां. त मुंहिंजो जेको नंढपण गुज़रियो उहो अकेले में ई खेॾण में गुज़रियो. त इंडोनेशिया में मुंहिंजी सिस्टर बि हुई हुते, बट उहे मूंखां काफ़ी एल्डर हुया, अम्मी बाबा बि हुया. बट मां जेको खेॾंदो हुउमि त रूम में अकेलो वेठो खेॾंदो हुउमि. त उते हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि थी, उहा इहा थी त बाबा मूंखे ॿुधाईंदो आहे, उन वक़्तु मूंखे इहे शयूं रिकॉल न थियूं. जीअं त तव्हां जॾहिं खेॾो पिया, माना मां खेॾे रहियो हुउमि जॾहिं, त मां अम्मी शक पई करे त हे ॻाल्हाए थो, ही पंहिंजे लेखे वेठो ॻाल्हाए थो, कंहिंसां थो ॻाल्हाए.